बाबा साईं ॿुधो अथव त सुभाणे इहा जेका रन आहे न माघी अस्पताल मां ठीक ठाक थी सफ़ा मन थी ॻोठ पहुची रही आहे। भले अचे पोइ छा थी पियो, असां बि हिते ई आहियूं। को वॾो तूफ़ान कोन पियो अचे खानो, ही वक्त जा वारा फेरा है। ॿी बुरी ख़बर आहे बाबा। केड़ी खबर है? शायद तव्हांखे का ख़बर ई कान्हे, सॼो ॾींहुं एयर कंडीशन में सुता पिया हो। ॿुधाए न ॿी केड़ी खबर है? तव्हांजे कुझु बनियुनि ते हारियुनि जो कब्ज़ो थी चुको आहे। न खानो, ईअं कोन थींदो। मां उन्हनि कमीननि जो उहो असर कंदुसि जो जिंदगी भर न विसारींदा। बाबा साईं हफ़्ते खन में पंहिंजो फ़सुल तयारु लॻो पियो आहे। बोतलुणी खणी वेंदा न। खानो, मां डर के वेठो आहियां। वो वक्त आयो त अहिड़ी अंधारी ईंदी जो ॻोठ वारनि जा पटका भी लही वेंदा ऐं घाटा लटकियल ॾिसंदे। बाबा साईं तेसि ताईं वॾी देरि थी चुकी हुई। राजा साहब बि छपयूं वेठो आहे। जेकॾहिं ॿनीअ जी मालिकी न कयव न ऐं वरन बाग़ी पहुती न त हिकिड़ो वेसो बि कोन मिलंदो आहे। ईअं कीअं थींदो खानो? ज़मीन जो खातो मुंहिंजे नाले ते आहे। कब्ज़ो कीअं कंदा? आहे त मुश्किल, पर वरी बि ॾिसिजे। खानो, कानून कानून आहे। ॾिसजांइ त कीअं तो उन्हनि खे जुता हणी धिके कढे। ड्रामा सीरियल बागुल तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।